दुनिया जा सिर्फ 1% गरीब माण्हू इएं सोचींदा आहिनि ऐं उहे करोड़पति थी वेंदा आहिनि, मगर इहा सोच सिर्फ 1% गरीब माण्हुनि खे ईंदी आहे। इहे माण्हू उहे हूंदा आहिनि जेके गुर्बत जे आलम खां तमामु घणो तंग थी वेंदा आहिनि। इन्हनि खे इहा गुर्बत बेचैन करे छॾींदी आहे। इहे माण्हू इन गुर्बत जे आलम में हरगिज़ रहण न आहिनि चाहींदा ऐं इहे माण्हू अमीरी जा ख्वाब ॾिसंदा रहंदा आहिनि। दुनिया जूं तमामु आसाइशूं ऐं सुख चैन हासिल करण जी जुस्तजू इन्हनि खे बेचैन करे छॾींदी आहे। इन्हनि खे सुख सां विहण न आहे ॾींदी। ए मुंहिंजा दोस्त, ए मुंहिंजा भाउ, अगरि तूं बि ग़रीब इंसान आहीं ऐं अमीर थियण जा तूं ख्वाब बि ॾिसें थो त पोइ बसि हिकु शइ ज़रूरु सम्झजाए, जेके इंसान ख्वाब ॾिसंदा आहिनि ऐं उन्हनि ख्वाबनि जे लाइ महिनत ऐं जुस्तजू कंदा रहंदा आहिनि, उहे ई ख्वाबनि जी तकमील ताईं पहुचंदा आहिनि। उहे ई उन्हनि ख्वाबनि खे पूरो करणु ॼाणींदा आहिनि। ख्वाब चाहे केतिरा बि वॾा छो न हुजनि, उन्हनि खे पूरो करणु तव्हां ई ॼाणो था। अगरि पंहिंजे ख्वाबनि खे क़िस्मत जे मथां छॾे ॾींदे त इहा बेवकूफ़ी आहे, ॿियो कुझु बि न आहे। जॾहिं इंसान कुझु हासिल करण जे लाइ हिकु पको पहु कंदो आहे त उहो ई इंसान उन्हनि ख्वाबनि खे, उन्हनि ड्रीम्स खे पूरो करे सघंदो आहे। ऐं पोइ वरी माण्हू उनखे क़िस्मत जो लफ़्ज़ ॾेई छॾींदा आहिनि। दोस्त, क़िस्मत लफ़्ज़ सिर्फ़ बहाना बणाइणु आहे। मुंहिंजी क़िस्मत में कामयाबी न हुई, मुंहिंजी क़िस्मत में जॉब न हुई, मुंहिंजी क़िस्मत में अमीरी न हुई, मुंहिंजी क़िस्मत में कामयाबी न हुई। क़िस्मत हिकु बहाने लफ़्ज़ जो ई नालो आहे। इन जे लाइ अॼु खां पोइ पंहिंजी ज़िंदगी में नो एक्सक्यूज़िस जो लफ़्ज़ इस्तेमालु कर। इहो रूल ठाहे छॾ, नो एक्सक्यूज़िस, ऐं पाण खे चओ कोई बहानो न हलंदी। हाणे जेकी तूं ख्वाब ॾिठा आहिनि उन्हनि खे पूरो बि करणो आहे। को बहानो न हलंदी। जेतिरो ख़ामोश रहंदे ओतिरो माण्हू तुंहिंजी इज़त कंदा, छो जो मौला अली सरकार जो फरमान आहे त ज़बान इंसान जो दुकान आहे ऐं मुंहुं उन जो तालो आहे। ही चप जॾहिं खुलंदा आहिनि त ख़बर पवंदी आहे त दुकान सोन जो आहे या कोयले जो आहे। ख़ामोश रह ऐं हिन ख़ामोशी सां गॾोगॾु महिनत कर। दोस्त, महिनत जॾहिं शौक़ ऐं पैशन सां कंदे त उन जो नतीजो तोखे कामयाबी जी शक्ल में मिलंदो। हाँ, थोड़ी देर सवेर थी वेंदी आहे, पर महिनत जो फल ज़रूरु मिलंदो आहे। हिन वक़्तु चाहे तूं स्टडी करे रहियो आहीं या पंहिंजे मुस्तक़बिल खे संवारण जे लाइ कुझु करे रहियो आहीं, बसि कंदो रहो, पोइ रिज़ल्ट ॾिसजांइ। जीअं जीअं टाइम गुज़रंदो वेंदो, हिकु अहिड़ो टाइम अची वेंदो जेको तुंहिंजी क़िस्मत मटाए रखंदो ऐं उहो ई तुंहिंजो कामयाबी जो वक़्तु हूंदो, उहो ई तुंहिंजो ब्राइट फ्यूचर हूंदो। दोस्त, छा तूं 1% मेथड जे बारे में ॼाणी थो? 1% मेथड आहे छा? 1% मेथड उहो आहे जेका तुंहिंजी आमदनी आहे उन मां 1% सिर्फ़ तूं हर महीने पंहिंजे लाइ रखंदो वञ। साल गुज़रंदा वेंदा ऐं हिकु अहिड़ो टाइम ईंदो जॾहिं तुंहिंजो ॾुखियो वक़्तु हूंदो ऐं उन वक़्त में तोखे ॻरी रक़म, ॻरो पैसो तो वटि हूंदो जेको 1% मेथड खे यूज़ कंदे तो गॾायो हुयो। दोस्त, इहो तुंहिंजो फाइनेंशियल बैकअप ठहंदो तो वञे। 1% मेथड खे अॼु खां शुरू कर। महिनत जारी ऐं सारी रख, पर 1% मेथड खे जारी ऐं सारी रख। उहो तुंहिंजे लाइ हिकिड़ो फाइनेंशियल बैकअप ऐं बहितरीन सपोर्ट आहे। बसि ख़ामोशी सां महिनत कंदो रह, पोइ ॾिस कामयाबी कीअं शोर थी मचाए। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अहिड़ियूं वीडियोस ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे रखो। हीउ चैनल इंशाअल्लाह तव्हांजी ज़िंदगी तब्दील करे रखंदो। हिन जी पूरी टीम तव्हांजी ज़िंदगी बदिलाइण जे लाइ हिकु नओं अज़म रखे थी। दोस्तो, हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। इहो सौदो तव्हांजो घाटे जो न हूंदो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।